नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरी दुनिया जीअं कपरो में भी शिवरात्रि जो महोत्सव वॾे अक़ीदत व एहतराम सां साईं सहेज जी मड़ी में मल्हायो पियो वञे। शिव मंदिर खे ख़ूबसूरत गुलनि, लाइटनि, मोतियुनि सां कुंवार जीअं सिंगारियो वियो। इन मौक़े ते यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई, मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो है। जॾहिं त शिवरात्रि जे त्योहार जे मौक़े ते साईं सहेज जी मड़ी में साईं हरेशपुरी चयो है त इहो ॾींहुं भगवान शंकर जी भक्ति करण जो ॾींहुं है, जंहिंसां असां पंहिंजी आख़िरत संवारे सघूं था। जॾहिं त मज़हबी इबादत सां पोइ पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। शिवरात्रि जो वाधायूं हुजनि। अॼु महाशिवरात्रि जो सुबुह जो 5 बजे असांजो वास स्टार्ट थियो ऐं 5 बजे खां आरंभ थी चुकी आहे महाशिवरात्रि ऐं चाराई पहिरियों सुठे नमूने आरतियूं हूंदियूं ऐं सॼी राति सत्संग हूंदो ऐं भंडारो साहिबु हूंदो ऐं सुबुह जो नाश्तो कराए ऐं शिवरात्रि जी समापति थी सुबुह जो 5 बजे। भोलेनाथ सभिनी जी मनोकामना पूरी करे ऐं दुनिया ते जेको संकट आहे उहो उन संकट खां असांखे बचाए ऐं सबके सिहतयाब रखे ऐं सदाईं ख़ुशि सभु अच्छी तरह मल्हाईंदा आहियूं ऐं असां सिंगार ॿिया कंदा आहियूं ऐं सुबुह जो 5 बजे उथंदा आहियूं। आरती थींदी आहे, 4 बजे आरती थींदी आहे ऐं सुबुह जो 5 बजे समाप्त थींदी। ये शिव जी जो महोत्सव आहे ऐं शिवरात्रि सुबुह जो आरती थी आहे सुबुह जो 5 बजे ऐं शिवरात्रि पूजा थींदी आहे, सॼी राति सत्संग वग़ैरह थींदो, भंडारा वग़ैरह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।